जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया असुल आखान का हाले जमी तौहीद जो तालो तसव्वुफ तज़किये सां गॾु सियासत जो वॾो नालो असुल आखान का हाले जमी तौहीद जो तालो तसव्वुफ तज़किये सां गॾु सियासत जो वॾो नालो ही पाकिस्तान खां पहिरियां ही पाकिस्तान खां पहिरियां जो क़ाइम दीन दस्तो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया दुआ ही साईं अमरोटी सगोरे जी सरासर थी दुआ ही साईं अमरोटी सगोरे जी सरासर थी तॾहिं पैदा थिया हाले जी में अहिड़ा अकाबिर थी असां वटि सिलसिलो अमरो तखां ही सुरंद पहुतो असां वटि सिलसिलो अमरो तखां ही सुरंद पहुतो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया सदर 1921 में जमीयत सिंध जो मुकरर सदर 1921 में जमीयत सिंध जो मुकरर थियो हजरत हमादुल्लाह हाले जी जवां गो जोहर सफर हिन सिलसिले जो कीमती नायाब नुक्तो सफर हिन सिलसिले जो कीमती नायाब नुक्तो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया जमीयत जे वरी वसवाग जो वारिस मिसाली थियो सजण सो हाफ़िज़ महमूद असद हवाली थियो जमीयत जी वरी वरसे जमीयत जी वरी वसवाग जो वारिस मिसाली थियो सजण सो हाफ़िज़ महमूद असद हवाली थियो इहो तारीख़ हाले जिया जो रोशन के दुरस्तो इहो तारीख़ हाले जिया जो रोशन के दुरस्तो अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो जमीयत जो ऐं हाले जिया जो रूहन वारो रिश्तो जमीयत जो ऐं हाले जिया हली अॻिते हवाले थी इमारत न तरीक़े जी कई साईं सजण अब्द समद खिदमत जमीयत जी हली अॻिते हवाले थी इमारत इन तरीक़त जी कई साईं सजण अब्द समद खिदमत जमीयत जी जमीयत ला इज्ल घो
जमीयत लाए जिंद घोरण असां वरसे में वरतो आ जमीयत लाए जिंद घोरण असां वरसे में वरतो आ अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय जो रूहन वारो रिश्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय ऐं सन 2023 में मिलियो मौक़ो वरी ठाहे ऐं सन 2023 में मिलियो मौक़ो वरी ठाहे अमीर सिंध थियो साईं सजन अब्दुल क़यूम आहे अमीर सिंध थियो साईं सजन अब्दुल क़यूम आहे इहो 14 दिसंबर ते वरक़ तारीख़ परतो आ इहो 14 दिसंबर ते वरक़ तारीख़ परतो आ अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय जो रूहन वारो रिश्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय असां सैफुल्लाह हाले जी जमीयत में रहंदासीं न हिकिड़ो इंच इंशाअल्लाह हेॾे होॾे वेंदासीं असां सैफुल्लाह हाले जी जमीयत में रहंदासीं न हिकिड़ो इंच इंशाअल्लाह हेॾे होॾे वेंदासीं जमीयत आलिमन जमीयत आलिमन अल्लाह जे प्यारनि जो बस्तो आ अगर हिक सदी गुज़री तॾहिं भी पेर पुख्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय जो रूहन वारो रिश्तो आ जमीयत जो ऐं हाले जिय